نور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور رحمنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والقادم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. حمد و صلاة बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार प्यारी जमाअत सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रबीउल अव्वल शरीफ जो थधड़ियूं हवाऊं भुलण शुरू थी वयूं आहिनि। रबीउल अव्वल शरीफ जी आमद अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन थी चुकी आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला रबीउल अव्वल शरीफ जी पहिरीं तारीख़ सूमर जो ॾिहाड़ो आहे ऐं अल्लाह ताला जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जहान में तशरीफ़ वठी आया उहो बि ॾिहाड़ो सूमर जो हो। अल्लाह तबारक व तआला ज़िंदगीअ में हिकु दफ़ो वरी तव्हां असांखे ही मौक़ो नसीब फरमायो आहे। तव्हां ई असां अल्हम्दुलिल्लाह हिते हाज़िर थिया आहियूं। ही सालनि खां हलंदड़ हिन जॻह ते प्रोग्राम आहे जंहिंमें महबूब जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे, ज़िक्र थींदो आहे, महबूब जो मीलाद बयान कयो वेंदो आहे। तमाम वॾे तादाद में परे खां माशाअल्लाह मां ॾिसो पियो परे परे खां जमायत हिते तशरीफ़ वठी ईंदी आहे ऐं तव्हां उथंदे ई असांजे अचण खां अॻु में पंहिंजो पिंडाल भरे वेहंदा आहियो। हिकिड़ो अलाह जो प्यारो गानो आहे, नालो अथसि हज़रत इब्राहिम बिन अदम। वो इब्राहिम बिन अदम ख्वाब पियो लहे। मां पंहिंजे मौज़ू ॾे अचां थो। वो इब्राहिम बिन अदम ख्वाब पियो ॾिठे त ॾिसे ख्वाब में हज़रत जिब्रील ॾिठई। हज़रत जिब्रील जे जेको नूरानी हथ मुबारक हो उन दस्त मुबारक उन जी कैफ़ियत कहिड़ी अल्लाह ॼाणे। उन दस्त मुबारक में कुझु साण आहे लिखे पियो नाला। हज़रत इब्राहिम बिन अदम पुछुसि कंहिंजा नाला थो लिखी। हज़रत सोने जिब्रील इरशाद फरमायो अल्लाह ऐं उन जे आशिकनि मुहब्बत कंदड़नि जा नाला लिखां पियो।
हज़रत इब्राहिम बिन अदम पुछुस बेखबर मुंहिंजो नालो आहे इन में, इन लिस्ट में? त हज़रत जिबरील ॿ टे ॿिया नाला खया, पर इब्राहिम बिन अदम जो नालो कोन खयईं ऐं फरमाई त न, तव्हांजो नालो इन लिस्ट में नाहे। त हज़रत इब्राहिम बिन अदम चयुसि, भला जे अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कंदड़ आशिकनि जी लिस्ट में मुंहिंजो नालो जेकर नाहे त ख़ैर आहे, पर ओ आख़िर में जेड़ी महिल लिस्ट पूरी करी त ओड़ी महिल ओ इन्हनि आशिकनि जे आशिक हिन इब्राहिम जो नालो बि इन में लिखी छॾिजां। हज़रत जिबरील ख़ामोशी फरमाई, अल्लाह जे तरफ़ां अमर आयो त इन इब्राहिम बिन अदम जो नालो लिस्ट में सभिनीनि खां मथे लिखी छॾियो। छो त हे आशिकनि जो बि आशिक आहे, जेके अल्लाह ऐं उनजे हबीब जा आशिक आहिनि। ही चवे थो त मां उन्हनि जो आशिक आहियां, मां उन्हनि सां मोहब्बत कंदड़ आहियां। अल्लाह जे तरफ़ां जिबरील खे हुकुम थियो त लिस्ट में मथां मथां नालो इन इब्राहिम जो लिखियो वञे। इन जो मतिलबु आहे त अल्लाह वारनि सां जेको मोहब्बत कई उनखे अल्लाह नेकनि जी लिस्ट में लिखी छॾाए छॾींदो आहे। दादो जेको इमामुल अंबिया ॿिन्ही जहान जे सरदार सां मोहब्बत कंदो, अल्लाह हुनखे केॾो ॾाज अता फरमाईंदो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां सो सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उनजे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे अचो त गॾिजी मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सचो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। तव्हांखे गर्मी तपायो आहे, अलाए सर्दी तपायो आहे, हथ मथे करे सुभाणे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे। जो अल्लाह तबारक व तआला मोमिननि वजा वॾी इज़त वारो, वॾे शरफ़ वारो, वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। या अल्लाह ओ तो रसूल छो रवानो फरमायो आहे? अल्लाह ताला इरशाद फरमायो, ओ रसूल जे करे रवानो फरमायो आहे जीअं तव्हांखे अल्लाह जो आयतूं तिलावत करे ॿुधाईंदो वञे ऐं तव्हांखे पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे। यतलू अलैहिम आयातिही, तव्हांजे मथां अल्लाह ताला जूं आयतूं तिलावत फरमाईंदो वञे। व युज़क्कीहिम, तव्हांजो तज़कियो फरमाईंदो वञे। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह, ऐं तव्हांखे किताब यानी क़ुरान पाक सेखारींदो वञे ऐं तव्हांखे हिकमत यानी मुस्तफ़ा करीम पंहिंजी सुन्नत बि सेखारींदो वञे। या अल्लाह, छा मुस्तफ़ा जी आमद खां अॻु में असांखे ख़बर कान हुई? अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, तव्हां मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में गुमराह हुयव, मां
अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजो महबूब अता फरमाए करे तव्हांखे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे। इहा मारूफ़ आयत आहे जेका उलमाए इस्लाम खां तव्हां ही सॼो महीनो सारो महीनो तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो। उलमाए इस्लाम तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो चर्चो हिन महीने में कसरत सां थींदो आहे। तव्हां बि ॿुधंदा आहियो, असीं बि करण वारा आहियूं। मुस्तफ़ा जो ज़िक्र थींदो रहंदो आहे। हिन आयत सबूरीअ में अल्लाह मुंहिंजे महबूब जी आमद मुबारक जो ज़िक्र फरमायो आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सना बानन में पंहिंजो नालो लिखाइण जे लाइ ही मौक़ो अता फरमायो आहे। पर हक़ीक़त त हीअ आहे त मुंहिंजे महबूब जी सना जो हक़ केरु अदा करे ई नथो सघे। तव्हां छा था सम्झो त मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जेका सिफ़त ऐं सना आहे, जेको मुस्तफ़ा जो मक़ाम आहे, उन जो हक़ केरु अदा करे नथो करे सघे। सोहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियो, मस्तान मलक हूर इंस देव जिन करियो। सुभान अल्लाह ज़ोर सां। तव्हां मूंसां गॾु चवंदव त मूंखे बि मज़ो ईंदो। सोहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियो, सोहणे नबी करीम जी कहिड़ी सना करियो, मस्तान मलक हूर इंस देव जिन करियो, मस्तान मलक हूर इंस देव जिन करियो। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र खैर अल्लाह तबारक व तआला अल-आलिम सबूर अहले सुन्नत व जमाअत जा इरशाद फरमाईंदा है। कुरान पाक जो आयतूं अल्लाह तबारक व तआला जेके नाज़िल फरमायो उहे 6000 खां वधीक आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र पाक अल्लाह तबारक व तआला 7000 दफ़ा खां वधीक कुरान पाक में ज़िक्र फरमायो आहे। थोरो तवज्जो फरमाइजा इन ॻाल्हि ते त कुरान पाक जूं आयतूं 6000 खां मथे आहिनि। आम तौर ते कसरत सां तव्हांखे जेका ॻाल्हि अवाम नास खे यादि आहे उहा हीअ आहे त कुरान पाक जूं आयतूं 6666। आम तौर ते तव्हां असां ईअं चवंदा आहियूं त 6666 कुरान पाक जूं आयतूं आहिनि। पर मशहूर आलिम दीन आहे अल्लामा फेरोज आबादी रहमतुल्लाह तआला अलैह कामूस उन जो लिखियल आहे ऐं मारूफ उन जा काफ़ी सारा किताब आहिनि। उन्हनि में वो अल्लामा फेरोज आबादी रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमाए त कुरान जूं आयतूं त अगरचे 6000 खां वधीक आहिनि, पर अल्लाह ताला मुंहिंजे महबूब जो ज़िक्र पाक इस्म जी ॻाल्हि कोन थो करे, नाले जी ॻाल्हि कोन थो करे। छो त नालो त 4 दफ़ा महबूब जो आयत आहे, पर चवे थो त महबूब जो जेको ज़िक्र पाक आहे फरमाए थो 7000 दफ़ा खां वधीक अल्लाह मुस्तफ़ा जो ज़िक्र क़ुरान पाक में फरमायो आहे। इन जो मतिलबु आहे त क़ुरान पाक जी का आयत रही कान्हे, का बि क़ुरान पाक जी आयत अहिड़ी नाहे जंहिं क़ुरान पाक जी आयत में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र खैर न हुजे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पाक ज़िक्र न हुजे। ईअं थी कोन थो सघे। जिथे जिथे मुंहिंजे अल्लाह जो मिठड़ो इस्म पाक ज़िक्र थींदो आहे उते उते उन सां गॾु मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम जो इस्म पाक ज़िक्र थींदो आहे। अल्लाह जो ज़िक्र कजे
मुस्तफा जी सना कजे तोड़े जो नमाज वा तोड़े जो आजान वा तोड़े जो तकबीर वा तोड़े जो फर्ज वा तोड़े जो वाजिब वा तोड़े जो सुन्नत मुअक्कदा वा तोड़े जो सुन्नत गैर मुअक्कदा वा तोड़े जो नफिल आहिन और अल्हम्दुलिल्लाह नमाज शुरू कंदो आहीं उन नमाज जे अंदर हलंदे 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 नेठ अतहियात में पुजंदो आहीं उन अतहियात में वेही करे वुज़ू सां मुंहुं काबे ॾे करे चवंदो हां अस्सलामु अलैका अय्युहल नबियो ऐ मुंहिंजा हबीब तो ते सलातो सलाम हुजनि थोड़े जो तुंहिंजो मुंहुं काबतुल्लाह ॾे आ वुज़ू तुंहिंजो थियल आ नमाज में आहीं अरे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जिक्र खैर जे करे नमाज में नथो थे अतहियात तो अदा नथो करी उनखे पढ़ी नथो त तुम्हारी नमाज अधूरी आ तुम्हारो तअल्लुक अल्लाह जी इबादत वारो अधूरो रहजो वञे थो मोमिन मुसलमान थोरो तवज्जो कर त उहो अल्लाह जंहिं मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे एॾो मक़ाम अता फरमायो एॾो शान अता फरमायो उहो रब पाण एॾे मक़ाम वारो आहे सलात पढ़ंदा रहिया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तमाम दुरूद नथा पढ़ो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मिठड़े अल्लाह जो जिक्र उनमें भी वॾी बरकत वा चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला जी हमद बयान कबी आहे अल्लाह तबारक व तआला जो शान बयान कबो आहे इंसान नमाज अदा कंदो आहे अल्लाह जी सिफ़त सना बयान कंदो आहे अल्लाह तबारक व तआला जे बारगाह मुबारक में पंहिंजी हाज़िरी लॻराईंदो आहे वो कहिड़ी ज़ुबान में लॻराईंदो आहे वो कहिड़ी ज़ुबान में लॻराईंदो आहे ऐं असीं पंहिंजी सिंधी ज़ुबान में पंहिंजे मिठड़े अल्लाह जी तारीफ़ बयान कंदा आहियूं अल्लाह 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 जहिदम जी जल जी झोलिया में जानिब आयो तहिदम हर एक सासियत सनाहिया गायो अल्लाह 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 हाथ बातें करें अल्लाह 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 जिक्र हबीब जो जारी फिक्र बयाती फानी जिक्र हबीब जो जारी फिक्र बयाती फानी जॾहिं मगे मज आयो पीर मुहम्मद जानी अल्लाह 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 झिर झिर ला झिर झिर गुण गाय
तेरा मिठड़ियो बोले कहकन प्यारा तेरा अल्लाह 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 जो जिक्र करने वालों जिक्र कंदोवा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम की तारीफ करने वालों मुस्तफा करीम की तारीफ कंदोवा जेको अल्लाह ताला जी तारीफ कंदोवा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम की सिफत सना बयान कंदोवा असल में सुन्नत मुझे रब जुल जलाल जी अता कंदोवा जो तरफ पाजे पाक कलाम में पाजे हबीब जी तारीफ जा बजा फरमाइया कुरान पाक जी तिलावत कंदो हल उन कुरान पाक के पढ़ंदो हल त तमा के हर जगह ते इहा गाल नजर ईंदी त अल्लाह ताला किथे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के केड़े लक़ब सां सॾु फरमायो त किथे केड़े लक़ब सां सॾु फरमायो त किथे केड़े लक़ब सां केड़ी सिफ़त सां अल्लाह ताला मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मुतसिफ फरमाए करे सॾु कयो या अय्युहल नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा ऐ मोजा हबीब अकरम तू पाण आयो कोन आई बल्कि मां अल्लाह तबारक व तआला तोखे रसूल मुबश्शिर व नज़ीर नबी बनाए करे रवानो फरमायो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह ताला इरशाद फरमायो ऐ मोजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन नबिय्यु ऐ गैब जो खबरों ॾियण वारा मोजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण आयो कोन आई तू पाण दावा कोन थो करी बल्कि मोजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह ताला पाण थो इरशाद फरमाया त इन्ना अरसलनाका ऐ मोजा महबूब तू आयो कोन आई बल्कि मां अल्लाह तोखे रसूलन जो रसूल बनाए करे रवानो फरमायो कुरान पाक में जा बजा ॾिस जा बजा कुरान पाक की तिलावत कर अचु त मां तोखे इहा ॻाल्हि अञा खोले सम्झायां त जीअं तव्हां असांजे ज़हन में इहा ॻाल्हि वेहे त मौलवी साहब महज़ इहा का दावा कान कई आहे मौलवी साहब महज़ इहा ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां कोन थो करे सलात पढ़ंदो अथसि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सच्चो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह थक जंदव तव्हांजी मर्ज़ी आहे पर अहिड़ी थधड़ी हीर में तव्हांखे थक ॾियण न घुरिजे बल्कि तव्हांखे ख़ुशि थियणु घुरिजे ख़ुशि आहियो या थकिजी पिया अहिड़ो त मौक़ो मिले अहिड़ी त जाइ हुजे अहिड़ी त हवा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह मुस्तफा करीम जहान में आयो कोन्हे मुस्तफा ए अचण खां अॻु में चर्चा हलन पया त दिलबर नबी अचे पयो ऐलान जहान ते थियन पिया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अञा आमद मुबारक कान थी आहे मुस्तफा करीम अञा आया कोन्हनि अॼु बि चवनि पिया त बाबा बरसात थियण वारी आहे
बरसात थी या उन बरसात का हक में घुट थी लाहो लाहो वो उन घुट खां पोइ छा थींदो आहे वरी थधड़ी थधड़ी हीर आस्ते 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 घुलण शुरू थींदी आहे पोइ माण्हू अंदाज़ो हणी चवंदो आहे त बाबा ओभर खां मींहुं अचे पियो या मिसाल आहे बाबा उतरऊं हवा लॻी आहे इहे आसार आहिनि इहे निशानियूं आहिनि इहे अलामतूं आहिनि इन्हनि अलामतुनि मां माण्हू सम्झंदो आहे त बाबा बरसात अचण वारी आहे त मुंहिंजो हबीब अञा जहान में आया ई कोन हा जहान ते अहिड़ियूं निशानियूं ज़ाहिर थियण शुरू थी वयूं जो उहे निशानियूं ॿुधाइनि पयूं त हबीब अचण वारो आहे अहिड़ा निशान अहिड़ियूं अलामतूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जहान में ज़ाहिर थियूं जिनखे सभिनीनि ॾिठो पिए सभिनीनि महसूस कयो पिए त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक थियण वारी आहे हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़माने मुबारक खां बाद हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो खिलाफत जो ज़मानो आहे उन खिलाफत जे ज़माने में हिकिड़ो मुस्लमान थियो आहे जंहिंखे चवंदा आहिनि हज़रत काब उन काब जी ॻाल्हि आहे उहो हज़रत काब हिकु जॻह ते वेठल आहे सैयदना उमर फारूक जो ज़मानो आहे ॿ ॼणा माण्हू पंहिंजे पाण में कचहरी वेठा कनि गुफ़्तगू वेठा कनि ऐं हिकिड़ो ॿिए खे चवे पियो ऐं हज़रत काब ॿुधे पियो उन ॿुधो त हिकिड़ो ॿिए खे चई रहियो आहे त मां ख्वाब ॾिठो ॿिए पुछियुसि त ॿिए ख़बर तूं मुस्लमान कीअं थी कि मां ख्वाब ॾिठो कहिड़ो जी मां ख्वाब में ॾिसां पियो अल्लाह तबारक व तआला जा सब नबी सवा लख नबी ओ हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे सब नबी ईसा अलैहिस्सलाम ताईं हिकिड़ी वादी आहे हिकिड़ी जॻह आहे हुन वादी ऐं जॻह में उहे अल्लाह जा सब नबी गॾु थियल आहिनि ऐं उन्हनि जूं उम्मतूं बि उते गॾु थियल आहिनि चवे थो त मां ॾिसां पियो त हर नबीअ सां ॾीआ हुया ॾीआ जेके हर नबीअ सां गॾु ॿरनि पिया मां पुछियो ही जेके आहिनि जंहिंसां ॾीआ ॿरनि था इहे केरु चई अल्लाह जा नबी वरी उन्हनि नबियुनि जूं जेके उम्मतूं हुजनि उन्हनि उम्मतुनि मां हर उम्मतीअ सां हिकु हिकु ॾीओ साण हुजे हिकु हिकु ॾीओ ॿरे पियो मां पुछो त हिकु हिकु ॾीए वारा केरु आहिनि मूंखे चयो वियो त इहे उन्हनि नबियुनि जा उम्मती आहिनि जेके कलमो भरीता ऐं उन्हनि नबियुनि जा पोइल गड़बा उन्हनि जा उम्मती गड़बा हे उहे आहिनि उन्हनि वटि इहो हिकु हिकु ॾींहुं आहे हर नबी वटि ॿ ॾींहं ऐं उनजे उम्मतुनि मां हर हिक वटि हिकु हिकु ॾींहुं पर उहो आलिम उहो बुज़ुर्ग उहो ताबई सगोरो फरमाए थो हज़रत काब हुननि जी गुफ़्तगू ॿुधी रहियो आहे ऐं हू पंहिंजे पाण में चवनि पिया चयो पर हिकिड़ी हस्ती उन्हनि सवा लख नबियुनि जे विच ते ॾिठमि जंहिंजो वारो वारो चमके पियो वार वार मां नूर पियो निकिरे सॼो जो सारो ॿरे पियो मां पुछियो त ॿिनि ॾींहंनि वारा थिया नबी हिक हिक ॾींहं वारा थिया उम्मती इहा कहिड़ी हस्ती आहे जंहिं हस्तीअ जे वार वार मां रोशनी पई निकिरे सॼो जिस्म पाक कदमनि शरीफ़नि खां वठी करे उन्हनि जो जेको सिर मुबारक आहे इन सिर मुबारक ताईं सॼो जिस्म पाक हीअं रोशन लॻो पियो आहे माना ईअं सम्झो सवनि जे तादाद में हज़ारनि जे तादाद में ॾीआ जेके ॾीआ ॿरी रहिया आहिनि इहो केरु आहे मां पुछियो त कंहिं पुछण वारे खां उन पुछण वारे मूंखे जवाबु ॾिनो चई सुञाणी कोन थो चई न सुञाणा कोन थो चई इहो ॿिन्ही जहान जो सरदार सवा लख नबी जो पगदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जो रूह पाक आहे इहो हज़रत हबीब अकरम हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मां पुछियो हर नबी वटि ॿ ॾींहं ऐं हर नबीअ जे उम्मतुनि वटि वरी हिकु हिकु ॾींहुं
हे सोनो सजो जो सारो पान चमकी रहियो आ सजो जो सारो पान मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोशन अल्लाह हिन हबीब जी उम्मत किथे आ त मूंखे चवण वारे चयो त थोरो सॼे पासे में निहार थी मां सॼे पासे जो निहारियो ॾिसां त लखनि किरोड़नि जे तादाद में उन हबीब जा उम्मती हुजनि पर जीअं अॻियनि नबियुनि वटि ॿ ॾीआ हुया ईअं वरी मुस्तफा करीम जे हर उम्मतीअ वटि ॿ ॾीआ रोशनी वांगुरु ॿरण पिया हाणे पाण में गुफ़्तगू कनि पिया किसो कोन्हे कहानी नाहे को हथ ठोकियो हवाल नाहे को असातीरुल अवलीन जी ॻाल्हि नाहे पर हे तोखे मां आसार थो ॿुधायां उलमाए इस्लाम पंहिंजनि किताबनि में हिनखे ज़िक्र फरमायो आहे उलमाए इस्लाम पंहिंजनि किताबनि में हिनखे नकुल फरमायो आहे आलिम फरमाइनि था हाणे ॿई ॼणा जेॾी महिल पाण में गुफ़्तगू करे बस कयूं तवजो सां ॿुधो जेॾी महिल पंहिंजे पाण में गुफ़्तगू करे बस कयूं त पोयां हज़रत काब अहबार रज़ी अल्लाह तआला अन्हु वेठल हुयो उन हज़रत काब अहबार उन्हनि ॿिन्ही ॼणनि खे चयो जी इहो तव्हां छा था चओ इहो छा ॾिठो अथई हुन चयो सही मां ख्वाब में ॾिठो आहे हज़रत काब तौरेत जो ज़बूर जो इंजील जो आलिम हुयो अता तुंहिंजो त आहे इहो ख्वाब पर हक़ीक़त पुछी हिन काब खां त इहो अॻियनि किताबनि में इहो ईअं ई लिखियलु आहे त मुहम्मद ॾिठो सॼो जो सारो नूर आहे जेका तूं ॻाल्हि कई आहे इहा ॻाल्हि असांजे किताबनि में लिखी वई आहे ऐं तो जेको आहे तो त हिकिड़े ख्वाब जी ॻाल्हि कई आहे तो त चयो आहे त मां इहो ख्वाब ॾिठो उन ख्वाब जे करे मां जल्बो भरियो ऐं हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बणियुसि पर हक़ीक़त हीअ आहे त अॻियनि किताबनि में बि महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर ईअं ई बयान थियल आहे हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सॼो जो सारो नूर आहे मुस्तफा करीम त नूर आहे पर मुंहिंजे महबूब जा उम्मती बि नूर ई नूर आहिनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सचो सुभान अल्लाह अल्लाह उठा जो रसूल सुभान अल्लाह ठरो था तॾहिं चओ जे करो था तॾहिं चओ कोन करो इंशाअल्लाह सदा ही ठरदा रहंदा सदा ही खुश हूंदा अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में मुस्तफा करीम जे आमद जो अचण जो ज़िक्र फरमायो तो सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे तहक़ीक़ तव्हां वटि आयो आहे इहो अचण मुंहिंजे महबूब जो मीलाद आहे मीलाद जी माना छा आहे ॼमण अचण क़ुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द जाअकुम आयो वा तव्हांॾे रसूलुम मिन अनफुसिकुम उहो रसूल जेको वॾे शान वारो आहे जिन्हनि मझां नाहे मलाइकनि मझां नाहे बल्कि आहे तव्हांजी जिन्स मझां पर तव्हां जहिड़ो नाहे बल्कि सवा लख नबियुनि जहिड़ो बि नाहे महबूब जहिड़ो न को थियो आहे न को थींदो न को ॼाओ आहे न को ॼमंदो मुंहिंजो महबूब बेमिसाल नबी हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह ताला इरशाद फरमायो आयो बा तव्हां वटि नबी तव्हां मजा जिन्स तव्हां जी आहे ज़ाहिर में हथ मुबारक बि आहिनि अखियूं मुबारक बि आहिनि जसद साफ़ बि आहे महबूब जा ज़ुल्फ मुबारक बि आहिनि हबीब अकरम
अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो चेहरो पाक हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दस्त मुबारक आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सीनो पाक आहे पर अदा कतई अखियूं अखियुनि जहिड़ियूं हूंदियूं हुयूं पर दीद अखियुनि में हूंदी कान्हे ॾिसण जहिड़ियूं अखियूं हुन जूं बि साॻियूं हिन जूं बि साॻियूं पर हिन जे अखियुनि में दीद आहे ऐं हिकिड़े ॿिए माण्हूअ खे दीद ई कान्हे का ज़ाहिर में बनावट साॻी आहे ज़ाहिर में ॾिसण में हिकु जहिड़ियूं हुयूं पर हिन में नूर आहे हू बे नूर आहे हिननि वटि नूर आहे हुननि वटि नूर आहे ई कोन को इहो फ़र्क़ु आहे इन जे करे ज़ाहिर में कंहिं शइ खे ॾिसी ईअं न चइबो त भई बराबरि थिया मुंहिंजे महबूब जा हथ मुबारक उहे हिन जॾहिं महबूब जा हथ ईअं खॼी वेंदा त सत आसमान चीरे करे वरी अर्श वटि अल्लाह वटि पहुची करे क़बूल पइजी वेंदा सॼी जमायत खे असांजो अकेलो मजज़ूब मारे वियो हिन जो आवाज़ तव्हां सभिनी खां मथे आहे सभु चओ या रसूल अल्लाह जोर सां या रसूल अल्लाह जो हथ मथे करे या रसूल अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह मां अर्ज़ु एतिरो थो करणु घुरां अदा ज़ाहिर खे न ॾिसबो आहे हथनि जहिड़ा हूंदा पर हिकिड़ो हथ खजंदो आहे उनजी दुआ कॾहिं बि क़बूल कान थींदी आहे वरी हिकिड़ो हथ उहो आहे जॾहिं खजंदो आहे त रद कोन थींदो आहे अल्लाह उहे दुआऊं क़बूल फरमाए छॾींदो आहे अल्लाह ताला महिरबानी फरमाईंदो आहे ऐं अल्लाह ताला मुंहिंजे महबूब खे केॾो मक़ाम केॾो शान हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमायो मुंहिंजे महबूब जो चाचो आहे हज़रत अब्बास सचो सुभान अल्लाह मां कुझु साल अॻु में ही गुज़रियल साल में इन खां पोइ साल ते इहा ॻाल्हि हिकु ॿुधाए वियो आहियां पर पता तव्हांखे यादि न हुजे कंहिं हिक खे यादि हूंदी कंहिं ॿिनि खे यादि हूंदी सभिनीनि खे यादि कोन हूंदी अचो त ॿुधाए हज़रत सैयदना अब्बास मुंहिंजे महबूब जो चाचो जो सुभान अल्लाह हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां उम्र में वॾो कुझु साल 3 साल ग़ालिबा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वॾो आहे पर कंहिं हज़रत अब्बास खां पुछियो त ओ सोना अब्बास अंत अकबरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या वरी ॿी रिवायत आहे त हज़रत हबीब जे इन चाचे खां कंहिं पुछियो अंत असन्नु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सोना अब्बास तुम वॾो आहीं या मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वॾा आहिनि अदा हज़रत अब्बास उम्र में वॾो आहे जेकॾहिं ईअं चवे त मां वॾो आहियां वॾो कोन्हे पर हज़रत अब्बास जो जवाब अजीब आहे हज़रत अब्बास जवाब थो ॾे चवे थो याओ तोड़े जो मां अॻे आहियां पर असुल में वॾो मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा करीम आहे पर चवण जो तरीक़ो ॾिस अदब जो अंदाज़ ॾिस मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबीअ जो चवे थो याओ अॻे मां आहियां पर हक़ीक़त में जेकॾहिं पुछी थो त वॾो केरु आहे त अल्लाह जो हबीब वॾो आहे इहो हज़रत सैयदना अब्बास मुंहिंजे महबूब खे प्यारो आहे मुंहिंजे महबूब जे असहाबनि खे प्यारो आहे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सिद्दीक़ खे प्यारो आहे मुंहिंजे महबूब जे हज़रत उमर फारूक खे प्यारो आहे हज़रत उस्मान ज़िन्नुरैन खे मुंहिंजे महबूब जो चाचो प्यारो आहे छो न प्यारो हुजे छो त ख़ुदि मुहम्मद मुस्तफ़ा खे प्यारो आहे हज़रत उमर फारूक जो ज़मानो आहे ख़िलाफ़त जो उन ख़िलाफ़त जे ज़माने में हज़रत उमर फारूक जुम्मतुल मुबारक जे दिहाड़े ते पाण तकड़ा निकिता पिया वञनि
मदीनो शरीफा जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए। आमीन कजो सोना। अल्लाह ताला तोते मुते मेहरबानी करे मदीने पाक जी अदब वारी हाज़िरी नसीब फरमाई। ओ लगी तो जीतार जंदे थे दुनिया में उहे दीवाना लगी तो जीतार जंदे थे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरों पर प्यार भी हुआ परवाना लकी तुझे तारवा जल के आयो सुफले यार होगी केड़ी जुले खायो सुफले यार होगी केड़ी जुले खाएगा पर मदनी ले पुल को चलो पर मदनी ले पुल को चलो अल्लाह कभी मस्ताना लगी तो जीता दवा जाके दुनिया में उहे दीवाना असहाबी बहरों पर प्यार बेवा परवाना लगी तो जीता रवा जाके सुभान अल्लाह। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अजी जुमे जी नमाज़ जो टाइम थी वियो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तैयार थियो वञे पियो। रस्ते में हज़रत अब्बास जो घर मुबारक आहे। उन हज़रत अब्बास जे घर मुबारक में उन दिहाड़े ते कई कुकड़ कुठी घर में खाइण जे लाइ ऐं उन जो जेको खादिम आहे उन खादिम मथां नेसारो आहे छत आहे। उन छत ते उन कुकड़ जे कुठल पाणी जेको रत सां गॾियल हुयो उहो मथां छत जे मथां हारी ए सारे मां उहो पाणी वढो ऐं उन टाइम ते हज़रत उमर फारूक जो गुज़र थियो त उन सारे जो पाणी अची करे हज़रत उमर फारूक जे कपड़नि ते पियो। उमर फारूक ॾिठो पाण सां गॾु खादिम हो पाण इरशाद फरमायो त इहो नेसारो फटे छॾ पाण घर मोटिया इबादत तो उन कपड़न सां नमाज़ थींदी छा अलायो कान थींदी चओ कान थींदी। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु तकड़ा तकड़ा पाण पंहिंजे घर ॾे आया ऐं पंहिंजा कपड़ा जेके हुया उहो कपड़ो वॻो तब्दील फरमाए करे पाण मस्जिद नबवी में तशरीफ़ वठी आया। मस्जिद नबवी में पहुता जेॾी महिल नमाज़ ख़त्म थी त हज़रत अब्बास आयो ऐं हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना उमर फारूक खे चयो ओ सोना उमर। हज़रत उमर अर्ज़ कयो लबैक मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा चाचा। हज़रत अब्बास चयोसि ओ सोना उमर तो इहो नेसारो पटरायो आहे इहो नेसारो मुझे महबूब पंहिंजनि हथनि मुबारकनि सां पाण मुझे घर में लॻायो हुयो। तो त पटरायो पर मां तोखे ॻाल्हि थो ॿुधायां इहो नेसारो मां कोन लॻायो हो इहो ॿिन्हिनि जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण पंहिंजनि हथनि मुबारकनि सां मुंहिंजे घर मुबारक में लॻायो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। हज़रत उमर फारूक जेॾी महिल इहा ॻाल्हि ॿुधाई अदा उमर को उमर आहे आम शइ नाहे सभु सहाबी मुंहिंजे महबूब जा मुरीद आहिनि। हज़रत उमर फारूक मुंहिंजे महबूब जी मुराद वा मुराद हज़रत उमर फारूक बि हक़ सुञाणींदो आहे अहल बैत जो मक़ाम सुञाणींदो आहे अहल बैत जो शान सखंदो आहे
हज़रत उमर फारूक हज़रत अब्बास जे हथ खां वरितो आहे, हथ खां वठी करे अची करे उन घर वटि पहुता आहे जेको हज़रत अब्बास जो घर आहे। उते हज़रत उमर फारूक हज़रत सैयदना अब्बास खे चयो आहे, ओ अब्बास इहो नेसारो त लॻंदो, पर इन नेसारे खे लॻाइण जे लाइ कुर्सी कान रखबी, इन जॻह ते स्टूल कोन रखबो, इन जॻह ते सिरूं कोन रखबियो। ओ सोना उमर ओ इहो नेसारो लॻंदो कीअं? हज़रत उमर फारूक जो मां उमर फारूक ज़मीन ते वेहंदुसि, मुस्तफ़ा जो चाचो मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ंदो, चढ़ी करे उहो नेसारो दुबारा लॻाईंदो। मदीने पाक जे माण्हुनि इहो ॾिठो, जेॾी महिल हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु ईअं सैयदना अब्बास खे अर्ज़ कयो, हज़रत अब्बास जो सोना तो पंहिंजो हक़ अदा कयो ऐं तव्हां ईअं इरशाद फरमायो त इहो इन जॻह ते लॻे, पर हाणे मां अब्बास बि सम्झां थो मसइले खे, तो पंहिंजो हक़ अदा कयो, मां बि तोखे ॿुधायो। हाणे असुल मसइलो हीअ आहे त इहो नेसारो आहे, रस्ते में आइंदा पानी किरंदो, निमाज़नि जा कपिड़ा पिया ख़राब थींदा, लिहाज़ा अब्बास खे बि शरीयत जे मसइले जी ख़बर आहे, मूंखे इहो नेसारो लॻाइणो कोन्हे, रुॻो तुंहिंजी मोहबत खे ॾिसणो हुयो, मूंखे इहो नेसारो लॻाइणो नाहे, छो त हितां वाकई दुरुस्त ॻाल्हि आहे त इहो लॻंदो त माण्हुनि जे कपिड़नि ते मथां को छंडो पवे, जीअं अॼु तुंहिंजे कपिड़नि ते पहुची चुको आहे। मूंखे इहा ॻाल्हि असुल में कोन ॿुधाइणी हुई, असुल में तोखे ॿी ॻाल्हि अर्ज़ करणी आहे, इहो आहे मुंहिंजे महबूब जो चाचो हज़रत अब्बास जंहिंजी उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं सभु सहाबी एॾी इज़त कंदा हुआ। ही मुंहिंजे हथ में किताब आहे, किताब जो नालो आहे जामिउल आसार, सचो सुभान अल्लाह बोलंदा। मां हिते पंहिंजे मौजू ते हलां थो, मां थका त कोन आहियां न, कुझु थका हूंदा, कुझु थका अच्छा तूं मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया आहिनि। अब जमा सगोरी अर्ज़ु कयाम बिना अफरा तफरी जे ॿुधन थोड़ा अॻिते सुरीअ जो जेको अॻिते सुरंदो ॼण मदीने जे सुरंदो, अॻिते सुरो कोन्हे जॾहिं सुरी थो सलात पढ़ंदा हलो, सुरंदा हलो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सचो सुभान अल्लाह वल्लाह। हज़रत वहब बिन मुनब्बिह रज़ी अल्लाह ताला अन्हु को तो इरशाद फरमाए त हिकड़े ईसाई खे मां सुञाणींदो हुयुसि, मूसा हुन जी वाक़ी अथवा ईसाई जो आलिम हुयो, पर हिकड़े ॾियारे ते मां काबतुल्लाह जो तवाफ़ बीठो कयां, ॾिसां त उहो बि जेको ईसाई जो आलिम आहे हाणे मुस्लमान बणियो काबतुल्लाह जो तवाफ़ बीठो करे रहियो आहे। हज़रत वहब बिन मुनब्बिह इरशाद फरमायो, मां जो हिन खे ॾिठो त मूंखे पक थी वई त माशाअल्लाह ही मुस्लमान थी वियो आहे, पर थियो कीअं आहे मां हिन खां पुछां, अल्लाह ताला तव्हां असांखे इन काबे जी हाज़िरी नसीब फरमाए, इन काबतुल्लाह जो दीदार नसीब फरमाए। अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो
इंद्रनील जी पिटी वई हो तो हर हर याद पियो युद्ध आदि आत जो मुखे सुनो सरवर याद पियो इंद्रनील जी पिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क मारन वालिया मगमदीने जा सारे मगमदीने जा सारे घोड़ा घड़ियों की घारियां घोड़ा घड़ियों की घारियां जंहिंखे रात रह पर याद पियो इंद्रनील जी बेटी वई हो तो हर हर याद पियो आदि रात जो मुखे सुनो सरवर याद पियो इंद्रनील जी बेटी वई हो तो हर याद पियो इरशाद फरमाए मां उन ईसाई आलिम खे ॾिठो त काबे जो तवाफ पियो करे सुभान अल्लाह चवंदो ॻाल्हि ॿुधंदो फरमाए तो रअयत अस्क़फल कैसारियत फी तवाफ फसअलतुहु अन इस्लामिही फक़ाल रकिबतु सफीनतन अक़सिद बअद अलमुदन फी जमाअत मिन अन्नास फनकसरत السفينة وبقيت على خشبة تضربني بين الأمواج 3 أيام بلياليها ثم قذف بي الموج إلى خيمة فيها أشجار لها ثمر مثل النبق والنهر مضطرد فشربت الماء وأكلت من ذلك الثمر चवेतो चढ़ियुम पंहिंजे हिकिड़े ॿेड़े में रस्ते में हलंदे हलंदे माना समुंड में हलंदे हलंदे ॿेड़ो टुटी पियो ॿेड़ो तबाह थी वियो मूंखे हिकिड़ी काठी हथ अची वई तख़्तो हथ अची वियो न तख़्ते ते मां सुवार थियुसि वञी करे हिकिड़े जज़ीरे में पहुतुसि उहो जज़ीरो तमामु फल फ्रूट वारो आहे ॾाढो हसीनो ऐं जमीलो आहे चवे थो मां उन में रही पियुसि चवे थो जेॾी महिल राति थी फलम्मा जंगल लहीनो चवे थो जेॾी महिल राति थी मां उन जज़ीरे जे कुंड ते वेठो आहियां साम्हूं मुंहिंजे समुंड आहे चवे थो राति थी आहे हिकिड़ो हैबतनाक मां आवाज़ ॿुधो आहे ऐं मां ॾिठो त विच समुंड में हिकिड़ी अज़ीम ख़िलक़त अजीब शइ बीठी आहे मां उन जहिड़ी शइ कॾहिं ॾिठी कान्हे ऐं उनखे ॾिठुमि त उहा शइ बुलंद आवाज़ सां चई पई वेठी ला इलाहा इल्लल्लाहुल मलिकुल जब्बारो मुहम्मदुर रसूलुल्लाह अन्नबियुल मुख्तारो अबू बकर सिद्दीक़ साहिबुल खारे व उमर इब्नुल खत्ताब मिफ्ताहुल अमसार व उस्मान इब्नु अफ़्फ़ान हसनुल जबार अली इब्नु अबी तालिब क़ासिमुल कुफ़्फ़ार अला बाग़िदीहिम लअनतुल्लाहि व मअवाहुम जहन्नम व बि'सद्दार सुभान अल्लाह जल तर्जुमो रात थी मां वेठो आहियां परेशान आहियां हिन जज़ीरे मां निकिरंदुसि कीअं ॾिसां अजीब ख़िलक़त निकिती आहे समुंड जे विच मां ऐं उन जे इर्द गिर्द मच्छियूं बि आहिनि समुंड जी मख़लूक़ात बि आहे ऐं उहा निकिती शइ ॿाहिरि मथे निकिरी करे उन जो वॾो हैबतनाक आवाज़ आहे ऐं उहो चवे पियो ला इलाहा इल्लल्लाहुल मलिकुल जब्बार अल्लाहु वहदहु ला शरीका जेको बादशाहीअ वारो आहे जेको जब्बारियत जी सिफ़त वारो आहे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो नबी आहे बेइख्तियार नबी न आहे इख्तियार वारो नबी आहे मुहम्मद रसूलुल्लाह अन्नबियुल मुख्तार
है फुआन उन्हनि माण्हुनि ते जेके कलमो बि भरे न दाढ़ियूं बि रखनि मदरसा बि पढ़ाइनि पाण खे मुस्लमान बि सॾाइनि पर पंहिंजे हबीब खे बेइख्तियार चवनि तोखां त इहे समुंड जी मखलूक भली आहे जेका मोहम्मद मुस्तफ़ा खे इख्तियार वारी त मञी वई आहे मच्छूं बि भलियूं जेके मच्छूं बि इक़रार कनि थियूं आलिम सबूर बाबा बिन मुनब्बिह जी ॻाल्हि किताब मुंहिंजे साम्हूं आहे केरु ईअं चवे त हिंदुस्तान जे कंहिं बरेलवीअ लिखियो आहे हे आले सुन्नत जो वॾो आलिम दीन आहे शमसुद्दीन मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन मुहम्मद अल कैसी दिमश्की मारूफ अल्लामा इब्न नासिरुद्दीन दिमश्की रहमतुल्लाह तआला अलैह 842 हिजरी में हिन जो विसाल आहे फरमाए तो त उहा अजीब खिलकत बाहर निकती जी त मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम अल्लाह जो इख्तियार वारो नबी आहे अॻिते चवे थो त अबू बकर सिद्दीक़ वरी मुंहिंजो महबूब जो गार वारो साथी उन माण्हूअ ते जेको वरी अबू बकर सिद्दीक़ ते आंगुर खणे उन जे लाइ बि सबक़ आहे हिन में त समुंड को मच्छूं बि सुञाणिन उहे समुंड जो मखलूक बि सुञाणिन उहा हज़रत बाबा बिन मुनब्बिह फरमाए थो त ईसाई आलिम मूंखे ॿुधाए पियो त उन मखलूक चयो अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा जो गार वारो यार वा ऐं उमर फारूक हिन दुनिया जे ॻोठनि शहरनि खे फतह करण जी कुंजी आहे ऐं हज़रत उस्मान बिन अफ़ान हयादार मुंहिंजे महबूब जो भलोड़ पाड़े सिरिया ऐं हज़रत अली शेरे ख़ुदा काफ़रनि जा कंध लाहिण वारो कासिमुल कुफ़ार काफ़रनि खे मारींदड़ा वॾींदड़ा चीरींदड़ा अॻिते ॿुध चवे थो त अॻिते उहा मखलूक चवे पई अला बाग़िज़ीहिम लअनतुल्लाह जेको मुंहिंजे महबूब जे असहाबनि ऐं इन मुहम्मद मुस्तफ़ा सां नफ़रत करे उन ते लानत वा इहो आलिम थो फरमाए त उहा मखलूक चवे पई वमअवाहुम जहन्नम ऐं इन्हनि सां नफ़रत करण वारे जो ठिकाणो दोज़ख आहे ऐं ॾाढो बुरो ठिकाणो आहे ईअं चई करे उहा मखलूक वरी समुंड में दोबारा हली हिन बेड़े माना ॿुधो ओड़ी महिल ईसाई ॻाल्हि पंहिंजी ईसाईयत जी थो करे आलिम ही छा थोरो ॿुधजांइ तव्हांजे नवाब शाह में हिकिड़ो पुराणे वक़्त में हूंदो असां हज़रत मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह खां ॿुधो उहो निमाज़ आज़ान जेॾी महिल ॾींदो हो न उहो आज़ान ॾेई करे चवंदो हो हुब्बे सहाबा रहमतुल्लाह बुग़्ज़े सहाबा लानतुल्लाह हुब्बे सहाबा रहमतुल्लाह बुग़्ज़े सहाबा लानतुल्लाह अल्लाह जे हबीब जे सहाबनि जी मोहब्बत ॼण अल्लाह जी रहमत ऐं अल्लाह जे हबीब जे सहाबनि जी नफ़रत ॼण अल्लाह जे तरफ़ां लानत मुफ्ती साहिब इरशाद फरमाईं था ओड़े पाड़े जा मुख़्तलिफ़ माण्हू हुया उन वक़्त जे डीसी नवाब शाह खे शिकायत कयो चई असांखे गाॾियूं कोन्हे डीसी साहिब मौलवी साहिब खे घुरायो स्टेशन वारे पासे मस्जिद ते हूंदो उनखे चई मौलवी साहिब छा चवणो आहे मां गार बार त कोन ॾींदो मां बांग ॾींदो बांग ॾेई करे पहुचंदो हुब्बे सहाबा रहमतुल्लाह बुग़्ज़े सहाबा लानतुल्लाह मुंहिंजे महबूब जे असहाबनि यारनि जी मोहब्बत रब जी रहमत वा ऐं मुंहिंजे महबूब जे सहाबनि जी नफ़रत जेका रब जी लानत आहे मां ॿियो त कुझु कोन चवंदो आहियां डीसी खे भला ईमान ॾिनो ॿुधी करे ॻाल्हि चई सच त चवे थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सच थो चवे ॻाल्हि त कोन थो ॾे सच थो ॻाल्हि करे अलाह जे प्यारनि जी मोहब्बत उहा रब जी रहमत आहे हाणे ईसाई आलिम सदरो त फरमाए जो मखलूक वरी गायब थी मूंखे अॻे परेशानी यार अॻे वतन को परे जज़ीरे में आयो बस हिकु बचो अॻिते मुंहिंजो कमु कीअं थींदो चवे थो वरी मां वेठो आहियां कहिड़े महिल निंड जा झुटका केॾी महिल कहिड़ी कैफ़ियत आहे परेशानीअ में वेठो आहियां अंदरि फल फ्रूट जाम खामा बि पियो वेठो आहियां झूठा ईंदा विया निंड जा वरी राति जो पोयों पहर थियो वरी हकल थी समुंड मां वरी उहो साॻियो आवाज़ आयो हिन भेरे ज़िक्र वरी थोरो मट हाणे ॾिठो त वरी उहा साॻी जेका अजीब मखलूक ऐं इंसान चवे त बि न हैवान चवे त बि न
मच्छी चवे कभी न उनकी हयात खलकत अजीबा के द्वारे इन बेरी जो मासल तो ये जी ला इलाहा इल्लल्लाहुल करीमुल मुजीब मुहम्मदुर रसूलुल्लाह अन्नबियुल हबीब अबू बकर सिद्दीक अश-शफीकुर रफीक उमर अल खत्ताब रुकन मिन हदीद उस्मान इब्न अफ़्फ़ान अल हय्युल हलीम अली इब्न अबी तालिब अल करीमुल मुस्तकीम। वरी जिक्र करे वरी बटरे मिट या तस्बीह सी पाण पढ़े पे अकल सा वो आवाज जो इर्द गिर्द मच्छू जानवर भी चाहता से वरी हलियो वयो चलो मां परेशान हो ये छाए मुझी रात गुजरी वरी जड़ी मला अगलो डी थियो वरी रात जो पारो थियो वरी बुधो जी हाने इन पेरे जे गजगोड़ जी हकल हुंदी आ गजगोड़ जो आवाज हुंदो आ ये गजगोड़ वांगुर आवाज थियो फइदा बि सौत मिसल रअद आवाज बुधो कड़केदा हाने छा पियो चवे ला इलाहा इल्लल्लाहुल मलिकुल जब्बार अल अजीजुल गफ्फार मुहम्मदुर रसूलुल्लाह अल हबीबुल मुस्तफल मुख्तार अबू बकर सिद्दीक साहिबुल गार उमर अल फारूक मिफ्ताहुल अमसार उस्मान इब्न अफ़्फ़ान अल हसन अल जिवार अली इब्न अबी तालिब कासिमुल कुफ्फार अस्हाब मुहम्मद अल मुंतजबीन अल अखयार वक़ाहुल्लाहु अज़ा अन्नार अला मन सब्बहुम लअनतुल्लाहि व मक़वाहुम जहन्नम व लबिसल क़रार। इए चई करे वरी समुद्र में हलियो वयो वरी रात जो पोयो पार थियो वरी सागो आयो वरी चवण शुरू की ला इलाहा इल्लल्लाहुल करीमुल मुजीब मुहम्मदुर रसूलुल्लाह अल मुस्तफल हबीब अबू बकर सिद्दीक अल रफीक सदीद उमर अल फारूक कर्न मिन हदीद उस्मान इब्न अफ़्फ़ान अल मज़लूम शहीद अली इब्न अबी तालिब अल करीमुल मुस्तकीम। इए जेडी मन वञण वारो थियो त मां अकल कयो साईं बी जा हाणे जी रोज त ज़िक्र जो मल्लो पियो वठण वारो कम त पर थींदो हितां निकरण कीअं मां चयो साईं बी जा आवाज जो के त ॿुधे हुआ मखलूक जेका रब जी हसीन और जमील हुई उहा काॾे मुतवज्जह थी छा तूं हिकु कीअं इंसान जैसे मूं सां ई मामलो थियो आहे कि अच्छा किसी जो तो जिक्र छापे कयो तो के खबर काने किसी खबर त आहे पर तो पंहिंजी ज़ुबान सां ॿुधाए इहो जिक्र कजो पे कयो त उन मखलूक चयोसि इहो मां जिक्र उन जवान जे पे कयो उन जवान जो पे कयो जे जवान जे सदके अल्लाह समुद्र में बि असांखे रिस्क ॾींदो आहे न पंहिंजो सरदार आहे उनजे सदके मिलंदो आहे या आखिरुल अंबिया इमामुल अंबिया नालो अथस मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं साईं अॻिते छापे चई पाण फरमाई त मां अॻिते उन्हनि चइनि यारनि जो नालो पे खयो जेके उन मुंहिंजे महबूब जे जहान मां पर्दो फरमाइण खां पोइ उनजी जानशीनी कंदा उन जा यार पहिरों अबू बकर ॿियो उमर टियों उस्मान चौथों हज़रत अली शेर खुदा मां इहो पे ज़िक्र कयो लगे थो त तूं उन जे दीन ते कोन आहीं मां अर्ज़ कयो साईं त मां सही सुञातो आहे तॾहिं त मां तव्हां खां पुछो त इहा कहिड़ी हस्ती जो तो नालो पे खयो त उन मूंखे समुंड जी मखलूक चयो चया देर न कर मतां मरी वञे हिन दुनिया मां ऐं उन हबीब ते कलमो न पढ़ी सघे या गलती न कजा ये समुद्र जो मच्छियों समुद्र जा वण टिण पखी पखण हवाऊं कुल मखलूकात ॾींहं रात उन महबूब ते सलातो सलाम पढ़ंदी उन हबीब जो ज़िक्र 24 कलाक कंदी आहे तॾहिं त उन मच्छीअ खे केरु शिकार न करे सघंदो आहे जॾहिं मच्छी दुरूद विसारींदी आहे शिकारी ते वर चढ़ी वेंदी आहे इहा समुद्र जी मच्छी जड़ी महबूब जी सिफ़त सना बंद कंदी आहे अल्लाह जो ज़िक्र उन खां विसरी वेंदो आहे तॾहिं शिकार थींदी आहे देर न कर हाणे तुंहिंजो इंतज़ाम सुबुह थी वेंदो तूं हितां निकिरी वेंदे ख़ैर सां पंहिंजे वतन वञी पहुचंदे लिहाज़ा देर न कजां वञी करे मुंहिंजे महबूब जो दीन इख्तियार कजां महबूब त पर्दो फरमाए विया छो त वहाब बिन मुनब्बिह जे ज़माने जी ॻाल्हि आहे फरमाए थो त मां फौरन मां चयो त क़िबला हाणे मां वञा सुबुह इंतज़ाम कीअं थींदो
इंतजाम तुंहिंजे लाइ ईअं थींदो इहो जेको विर्द मां पढ़ियो पे इहो विर्द तोखे यादि आहे त इहो पढ़जां सुबुह तुंहिंजो पाण इंतजाम थींदो चीसी बसि हिकिड़ो सुवाल ॿियो आहे पोइ उन खां पोइ तव्हांजी महिरबानी मूंखे ॿुधायो त इहो विर्द तव्हां कॾहिं कोन था कयो चार दफ़ा मां ॿुधोमांव राति जे पहिरें पैर में राति जे आख़िरी पैर में अलाह अॼु उन मख़लूक उन जेको असक़ुफ़ हुयो उनखे जीअं अलाह मूंखे जॾहिं खां पैदा फरमायो आहे तॾहिं खां मुंहिंजी इहा ड्यूटी आहे ऐं मूंखे मौत कोन ईंदो यको क़यामत ताईं मुंहिंजी ज़िंदगीअ खे डिघो फरमायो आहे पर क़यामत क़ाइम थियण खां अॻु में हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे उन मुक़रर वक़्त में मुंहिंजो मौत ईंदो तेसीं ताईं अलाह मुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे त मुंहिंजे महबूब जो ऐं मुंहिंजे महबूब जे यारनि जो ज़िक्र रोज़ कंदो कर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह महबूब जो चाचो हज़रत अब्बास जंहिंखे ॻाल्हि यादि आहे सो सुभान अल्लाह चवे ॻाल्हि इतां आंदी हम त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे असहाबनि जो वॾो मक़ाम आहे हज़रत अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु बदर वारी लड़ाईअ में मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुश्मन जे तरफ़ खां आयल हुआ अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ऐं असहाबनि सबूरनि खे बदर वारी लड़ाईअ में कामयाबी अता फरमाई जो सुभान अल्लाह अल्लाह ताला उन्हनि खे कामयाबी अता फरमाई बहरहाल इहो त मक्के में ॿुधाइबो हींअर त उन जो मौज़ू न रहे पर तव्हांखे ख़बर आहे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं इस्लाम खे अल्लाह ताला कामयाबी कामरानी नसीब फरमाई काफ़र जेके हुया उन तरफ़ खां 70 ॼणा वॾा वॾा सुनादी दे कुरैश उहे मारिजी विया ऐं मुख़्तलिफ़ माण्हू कैदी थी करे हबीब वटि आया हज़रत अब्बास अञा ताईं कलमो कोन भरियो हुयईं ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुश्मननि जे तरफ़ खां बीठो उनखे बि ॿधी वठी आया पर हज़रत अब्बास मक्के खां हलण खां अॻु में पंहिंजी घर वारीअ खे घर जे कुंड में वठी सोन ॾिनईंसि अर्ज़ु करे सम्झाईंसि ॻाल्हि चईंसि त पोइ भाॻनि भरी वञा थो जंग ते जे मरी वञा त हे सोन लिकाए रख इहो तो वटि पयल हुजे जेकॾहिं मरी वयुसि त इहो सोन तुंहिंजी औलाद ते ख़र्च कजां बहरहाल ईअं रवानो ईअं चई करे आयो जंग में ॿधो गिरफ़्तार थियो राति जो टाइम आहे हाणे हज़रत अब्बास जा हथ ॿधऊं पेर ॿधऊं कैदी आहे जंगी कैदी आहे हथ पेर जो सख़्ती सां ॿधल आहे ॾाढिया आधी राति जो जॾहिं महिल टाइम थियो हज़रत अब्बास खे सूर थियो सूर जे करे हज़रत अब्बास चिंघे पियो इंसान सॉल्यूशन में जेको हुंगारा हणण हुंगारा पियो हणे मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे ख़ीमे में आहे महबूब बिस्तरे ते हीअं आरामी आहे पर निंड कान पई अचे महबूब केॾी महिल पासो हीअं वराए केॾी महिल हीअं वराए बिस्तरा त हुया कोन जेको बहात हुयो महबूब पंहिंजे ख़ीमे मुबारक में हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण हीअं बेचैन हुजनि ॿाहिरि निकिरी करे महबूब पंहिंजे को जेको ख़ीपो आहे ख़ीमे जे इर्द गिर्द हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलनि पिया घुमनि पिया सहाबी हिकिड़े ॾिठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां सुता कोन आहियो मुंहिंजे महबूब इरशाद फरमायो मुंहिंजे चाचे जा हुंगारा था अचनि हुंगारनि जो आवाज़ थो अचे मां मुहम्मद करीम खे निंड कान थी अचे जो मुंहिंजो चाचो ॿधो पियो आहे असहाबी सम्झी वियो वञी करे हज़रत अब्बास जा हथ खोली महबूब सुता सुबुह जो टाइम थियो फ़ैसिलो थियो बदर वारनि कैदियुनि खां बाबा फिदियो वठो पैसा वठो सभिनी खां वठंदा विया छॾाईंदा विया वठंदा विया छॾींदा विया हज़रत अब्बास जेॾी महिल आयो
महबूब फरमायो चाचा ॾंड ॾे जेको फ़ैसिलो आहे ॾंड ॾींदा वञो जान छॾाईंदा वञो। हज़रत अब्बास अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे ख़बर आहे मां वटि पैसा कोन्हनि मिस्कीनी हाल आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खिली करे इरशाद फरमायो ओ चाचा मक्के में घर जी कुंड में चाचीअ खे जेको सोन ॾेई आयो आहे उन जो कहिड़ो हाल आहे। जेड़ी वाला हजरत अब्बास को सोन कोई डोकड़ कोई पैसा उम्मुल फजल के दिना पे उन वक्त में केर घर में कोन हो पुटन मां केर कोन हो किथ मको हुआ किथ बदर वारो मैदान आ। हजरत अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे चाचे खे फरमायो ओ सोना अब्बास तू वो सोन केॾां कढे जेको सोन उते रखी आयो आहे तुंहिंजे ग़ैब दान नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो। हजरत अब्बास वाइदो कयो हजरत अब्बास खे छॾियो ऐं हजरत अब्बास कलमो भरियो मुस्लमान थियो हाणे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में वेठो आहे। हाणे हबीब अकरम पुछुसि त चाचा हे ख़बर मां मोहम्मद करीम के कदे सुञाती कदे पक थे कदे दिल में यकीन थी त हे अल्लाह जो हबीब आहे अल्लाह जो नबी आहे। हजरत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका ॻाल्हि कई इहो ई महबूब जो मीलाद आहे। सुभान अल्लाह चओ त ॿुधायो बस हाणे आख़िरी लम्हात आख़िरी ॻाल्हियूं महबूब जे मीलाद जूं उहे तोखे हज़रत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जी पाक ज़ुबान मुबारक मां ॿुधाए। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु इरशाद फरमाए मुंहिंजा महबूब तव्हां दुनिया में तशरीफ़ वठी आया मां 3 सालनि जो आहियां। हज़रत अब्बास मां अगारो अर्ज़ कयो त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां उम्र पाक में वॾो आहे चए थो त मां नंढो आहियां 3 साल या 3.5 साल मुंहिंजी उमिरि आहे पर ज़हीन आहे। चए थो त असांजे घर में मूंखे मुंहिंजी वालिदा चयो त ओ अब्बास हलो हजरत अब्दुल्ला जे घर आमना जे घर चंड खां वधीक सोनो बचड़ो आयो आहे हलो ॾिसी हलो उनजी ज़ियारत करे हजरत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु हाणे महबूब खे ॿुधाए पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे तव्हां मस्त तव्हांजी विलादत मुबारक थी आहे अल्लाह जा हबीब मां तव्हांजे घर मुबारक में आयुसि या रसूल अल्लाह केॾी महिल तव्हांजे घर में पहुतुसि त घर में बसि पहुचण सां मूंखे ईअं महसूसु थियो जहिड़ो तव्हांजो घर न आहे बल्कि जन्नत जो टुकड़ो आहे। अॻे बि ईंदो हुउसि अॻे बि ईंदड़ आहियां पर अॼु अजीब माहौल आहे अॼु अजीब महसूसु पियो कयां अॼु अजीब हाल आहे मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू अचे पई माहौल ई मुल्क जो सफ़ा मटियो पियो आहे। घर मुबारक में जीअं जो आयुसि मुंहिंजा हबीब तव्हां कपिड़े मुबारक में हीअं तव्हां वालिदा सगोरी तव्हांखे वेड़ियूं पए सुता पिया आहियो तव्हां आराम में आहियो ऐं मां उते बीठोसि मुंहिंजी अंबड़ साइण मथां बीठी आहे पोइ मुंहिंजी अंबड़ जेॾी महिल तव्हांजो दीदार कयो त उन दीदार करण खां पोइ मूंखे चई त पोइ अब्बास पंहिंजे भाउ खे चवंदो हज़रत अब्बास जो एॾी वॾी ॻाल्हि पंहिंजे भाउ जे पुट खे चुमी ॾे। हज़रत अब्बास फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हांजे मथां अची करे बीठुसि तव्हां ॾे निहारियो तव्हां अखियूं मुबारक खयो मूं ॾे निहारियो या रसूल अल्लाह तव्हां खिली ॾिनो अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जेॾी महिल खिलियो त मां तव्हांजी पेशानी मुबारक ते चुमी ॾिनी कसम ख़ुदा जो मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू घटि हुआ तव्हांजे जिस्म पाक में इन खां वधीक ख़ुशबू अची रही हुई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
ऐ मुंहिंजा हबीब मां तव्हांखे ॾिठो तव्हांजी पेशानी मुबारक ते अल्लाह जा हबीब चुमी ॾिननि मुश्क अंबर जी खुशबू घटि हूंदी आहे जेका अम्मा जे जिस्म पाक मां अची रही आहे मुंहिंजे महबूब इरशाद फरमायो चाचा अञा ॿुधाए अर्ज़ की या रसूल अल्लाह पोइ तव्हां ताइफ़ हलिया आयव सिक लॻी त वञी पंहिंजे भाइटे जो दीदार करे अचां हाल अहवाल पुछी अचां अम्मा उते हुयव या रसूल अल्लाह मां आयुसि उते हाज़िर थियुसि रात जो टाइम आहे मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सुतल आहियो मां बि सुतो पियो आहियां अल्लाह जा हबीब चंड ॾे ॾिसां चंड केॾी महिल हीअं पियो भॼे केॾी महिल हीअं पियो भॼे केॾी महिल हीअं पियो भॼे केॾी महिल हेॾां पियो भॼे केॾी महिल होॾां पियो भॼे अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थी वियुसि अलाए क़यामत अची वई आहे अलाए छा थी वियो आहे चंड ईअं त कोन हलंदो आहे उन चंड खे ॾिसंदे 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 अची तव्हां ते जो नज़र पई ॾिसां त या रसूल अल्लाह तव्हांजी आंगुर मुबारक हीअं ठही पई आहे तव्हां हीअं पिया कयो त चंड हीअं पियो वञे हीअं पिया कयो त चंड हीअं पियो वञे तव्हां हीअं पिया कयो त चंड हीअं पियो वञे कुंत तुनाबिमुल क़मर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चंड सां कचहरी पे वेठे फरमाए अल्लाह जे हबीब मुस्कुराए करे इरशाद फरमायो हाओ चाचा मूंखे यादि आहे तॾहिं दिलि चयो तॾहिं रांदुके सां खेॾां त अल्लाह मुंहिंजे लाइ नूरी रांदुके जो इंतज़ाम फरमाए छॾियो उन चंड खे मां इशारा पियो कयां जितां इशारा कयां ओॾां घुमे पियो ओॾां हले पियो हज़रत अब्बास में चवे या रसूल अल्लाह देर थी आहे इकरार करण में ज़माने जी ग़लतियुनि जे करे कोताहियुनि सुस्तियुनि जे तशरीफ़ वठी आया आहियो ये अब्बास अमा खे सुञाणे थो त तव्हां अल्लाह जा सच्चा नबी आहियो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा खे केरु न सुञाणे अमा खे केरु न सुञाणे मुंहिंजो बाप अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु समझो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु ओम पंहिंजे पुटनि खे ॿुधाईंदो आहे इहो मारूफ़ तव्हांजो ॿुधल आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब सुतल आहे सुतो बि किथे पियो आहे बादशाह सुम्हनि महलनि में फ़क़ीर सुम्हनि पंहिंजी कुटिया में फ़क़ीर की कुटिया माण्हू फ़क़ीर खाने में सुम्हंदो आहे मिस्कीन पंहिंजे हाल ओताक में सुम्हंदो आहे वाह मुंहिंजे महबूब जा ॾाॾा काबतुल आहे जेको हतीम वारो पासो आहे माना काबो आहे उन काबे में हज़रत अब्दुल मुत्तलिब सुतो पियो हतीम काबे जो हिस्सो आहे उनजे अंदर हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु सुतल हाणे ख्वाब पियो ॾिसे हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु त मुंहिंजी पुठीअ मां हिकिड़ी ज़ंजीर निकिती आहे उनजो हिकु सिरो ज़मीन ते आहे उन ज़ंजीर जो ऐं ॿियो उनजो सिरो आसमान ते आहे वधंदी वई वधंदी वई वधंदी वई आसमान सां लॻी वरी उहा मोटी आई वरी मोटी अचण खां पोइ वरी उहा हिकिड़े वण जी शिकिल इख्तियार करे वई हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु इरशाद फरमाए हाणे वण छा आहे सॼो जो सारो नूर आहे उन खां पन नूर उन जूं तारियूं नूर उहो सॼो जो सारो वण नूर जो नूर आहे मां ॾिसां पियो त हिकिड़ा माण्हू उन वण जी तारियुनि में चिंबड़िया पिया आहिनि उन में लड़किया पिया ऐं हिकिड़ो सुहिणी सूरत वारो जवान ॾिठो जेको तलवार हथ में खयो उन वण जे इर्द गिर्द घुमी रहियो आहे चौकीदारी करे रहियो आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे ख्वाब मां जाॻिया निंड मां जाॻिया सुबुह थियो या जेको बि टाइम आहे पाण उतां रवाना थिया हिकिड़ी काहिन औरत आहे उन वटि पहुता उन अब्दुल मुत्तलिब खे ॾिठो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह तआला अन्हु ख्वाब ॿुधायुसि उन औरत निहारे करे छिटकी पई हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चई अब्दुल मुत्तलिब जेकॾहिं सच ॻाल्हाई थो ऐं जेकॾहिं सच चवी थो त इन जो ताबीर हे आहे इहो जेको तो वण ॾिठो इहो आख़िरी दीन इस्लाम जो वण आहे
ऐं इन जी जेको हिफ़ाज़त करे रहियो आहे इहो आख़िरुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह तो जी पुठीअ जो मतिलबु आहे तुंहिंजे ख़ानदान मां ईंदो। महबूब जे अचण जी सभिनीनि खे ख़बर आहे। अञा जहान में हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आया ई नाहिनि, आमद मुबारक थी नाहे, पर यार पखी बि ॿुधाइनि पिया त मुस्तफ़ा अचे पियो, हवाऊं बि ॿुधाइनि पियूं त मुस्तफ़ा अचे पियो, ज़मानो बि ॿुधाए थो त मुस्तफ़ा अचे पियो। अदा जिथे पखी ख़ुशि थियनि, वण ख़ुशि थियनि, जानवर ख़ुशि थियनि, हवाऊं ख़ुशि थियनि, मलाइक ख़ुशि थियनि, अक़ल जी हर मख़लूक ख़ुशि थिए, अदा उते असां ख़ुशि थियूं या न थियूं? कोन ठरिया हुआ बाबा असां ठरूं या भरूं? असां ठरंदासीं, असां ख़ुशि थींदासीं, असां हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद अॼु बि मल्हायो आहे, इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। मूंखे अफ़सोस थींदो आहे उन्हनि माण्हुनि ते जेके 11 महीना पंहिंजनि जलसनि जे लाइ दलील कोन घुरंदा आहिनि, पंहिंजनि पुटनि जे ॼमण ते बर्थडे मल्हाइण ते दलील कोन घुरंदा आहिनि, जेके 11 महीना पंहिंजा सियासी मार्च करण लाइ दलील कोन घुरंदा आहिनि। 11 महीना चुप ऐं हिन रबीउल अव्वल जो चंड नज़र ईंदो। परेशानी शुरू किथे लिखियल आहे? कुरान में किथे आहे? हदीस में किथे आहे? अबू बकर कोन मल्हायो, उस्मान कोन मल्हायो, हज़रत अली कोन मल्हायो, महबूब जे सहाबे कोन मल्हायो, तव्हां उन्हनि खां वॾा अश्क आहियो? किथे लिखियल आहे? अहिड़नि खे चइबो अबा तुंहिंजे नसीब में लिखियल हुजे या न हुजे, असां सुन्ननि जे नसीब में महबूब जो मीलाद लिखियल आहे। इहा आहे न असांजे नसीब में लिखियल आहे, दलील आहे, क़ुरान आहे, हदीस आहे। हींअर ते गीता कोन ॿुधाई आहे, क़ुरान ॿुधायो आहे, हदीस ॿुधाई आहे, हर शइ दलील मौजूद आहे। पर तूं जेकॾहिं साॻा लाटू साॻा चुभ असांखे टाइम ज़ाया करण जो को बि शौक़ु न आहे जो असीं पंहिंजो वक़्तु ज़ाया कयूं। यार असां त जिथे बि वेहंदासीं, जिथे बि वक़्तु मिलंदो, जेतिरो बि वक़्तु मिलंदो, जेको बि ज़िंदगीअ जो असांजो टाइम आहे, इंशाअल्लाह ताला मुंहिंजे महबूब जो ज़िक्र कंदा रहंदासीं। अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अल्लाह ला इलाहा आमना बीबी के गुलशन में आई है ताज़ा बहार, पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम, पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम, आज दरो दीवार नबी जी। अल्लाह 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 जिब्रील आए झूला झुलाए लोरियां दे रहमान। झूलो लुटायो दिया कंहिंजो आसी त कंहिंजो कुफी, पर मुस्तफ़ा जो झूलो हज़रत जिब्रील पंहिंजनि परम सां पियो लुटे। जिब्रील आए झूला झुलाए लोरियां दे रहमान। सो जा रहमत आलम तो जग के सुल्तान नबी जी। अल्लाह 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 ला
खुदाईअ में खुशबूअ की सुरहान थी लबे आई लगल रखी कुदरती कजल कुझी नफ़्ज़ रखियल इहे सब सिंगार दातर दिल लुटे लुटे पीको पियो मांगीअ बिना आयो मोहम्मद हथ मथे करे आयो मोहम्मद घर आमिना लुटे लुटे पीको पियो मांगीअ बिना आयो मोहम्मद आयो मोहम्मद आयो मोहम्मद घर आमिना लुटे लुटे पीको पियो मांगीअ बिना आयो मोहम्मद जेके हथ मीला था खजदा इंशाअल्लाह कदे मोहताज कोन